नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ लिगारी हाउस ते पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िला नौशरो फिरोज जे सदर फ़कीर ग़ुलाम जान डायरी जनरल सेक्रेटरी राणा मज़हर इक़बाल जी अॻुवाणीअ में इजलास थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले जे समूरनि तालुकनि जे सदरनि तोड़े कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते ज़िलई सदर फ़कीर ग़ुलाम जान डायरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुस्लिम लीग फंक्शनल जी सूबाई क़यादत जे हुकुम ते बल्दियाती इलेक्शन जे सिलसिले में 52 यूनियन काउंसिलनि तोड़े टाउन कमेटियुनि में पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं। हुन चयो त ज़िले जी अहम शख़्सियतूं असां सां राब्ते में आहिनि। ज़रदारी लीग जा ॾींहं गणिजी चुका आहिनि। पीपल्स पार्टी हुकूमत सिंध जे वसीलनि जी फुरलिट कई आहे। सिंध जा माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। इंशाअल्लाह ज़रदारी लीग खे शिकस्त ॾींदासीं। असां मुहिब वतन पाकिस्तानी आहियूं। पागारा ख़ानदान हमेशह उसूलनि जी सियासत कई आहे। इजलास में इहो तय कयो वियो त ईद खां पोइ ज़िले तरफ़ां ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो, जंहिंमें फंक्शनल लीग जे मरकज़ी क़यादत समेत ॿिया अॻुवान पिणु ख़िताब कंदा।